और दावत है किताब पे दो अयाज लतीफ पली जो कौमी आवामी तहरीक जो हर करे सकला हम ये बूटे दरिया बचाओ तहरीक जा अगवानो कई कलाकन खां हिन बाईपास ते घरो हली वेठल सिंध जा सरफरोश सपूतो नौजवानों भेनरों साथियों सिविल सोसाइटी अगवानों कौमी कारकुनों पाकिस्तान के हुक्मरानों के जरदारी साहब के सिंध के हुक्मरानों के बड़ी समूरी क़यादत के सलाह मसलत सां ये ॿुधाइण चाहियां थो त असांखे का बि तकड़ कान्हे का बि जल्दी कान अथऊं का बि वठ वठा कान अथऊं को बि जल्दी नतीजो न खपे मोटरसाइकिल फुरण चोर ईंदो आहे चोर खे टक्कर हूंदी आहे त बाइक फुरे भॼा घर में चोर ईंदो आहे चोर खे टक्कर हूंदी आहे त फुर करे भिटभी भॼा ॿार खणण ॿार हमला करण मंशा खपाइण चौक ते जेको चोर ठग ऐं ॾोहार ईंदो आहे उनके टक्कर हूंदी आहे त जाइ वारदात तां गुम थिया निशान मिटाया जेतिरी देर ओतिरो भाॻियल लाइ ख़ैर जियो जियो जेतिरो वक़्तु वठंदो भाॻिया मिलंदा जेतिरो देर कंदो चोर घर में झलजी पवंदा तव्हां उन हक़ुरनि ते भाॼा जोड़ींदा चोरनि खे झलींदा पादर हणंदा जूता हणंदा मुंहुं कारो कंदा गले ते उबतो गिरारे सर्कस कढी जूता हणंदा लाकअप ते वञी एफआईआर कटाए सजा ॾियारींदा लेकिन मता भॼाइजो तका टक्कर आहे जल्दी आहे घुमाईंदा वठूं देर बि ईंदी बाबला जा त हिसाब खुलंदा अञा त पुराण खातनि जा रजिस्टर खुलंदा अञा उन्हनि खातनि तां दर्जो ॾाए बि अञा उन्हनि जे फाटल पन्ननि खे सोल्यूशन टेप सां या खोर सां चिमड़ाए अखर वॾा करे पढ़बा लेखा ॾिसबा केॾा छा रहेला हाणे ॻाल्हि चवनि कहिड़ा वञी कोन था मथां भुलियायो हाणे छहनि कहिड़ा अलाई लखे करोड़े माण्हू कोन निकिता आहिनि छके नाल त तव्हां असांखे जवाब ठाहे ॾिनो तव्हां त असांखे मछरोए लोॾे गुंदाड़े मैदान में आणे छॾियो सॼी सिंध खे हाणे त हिसाब किताब हाणे त कैनालनि जो हिसाब आहे चश्मा झेलम लिंक कैनाल जो हिसाब है कौसा पंजनथ कैनाल जो हिसाब है जेके डैम ठाहियो मंगला ऐं तरबेला उनमां पानी जो हिस्सो कोन मिलियो उनजो हिसाब है 150 साल असांजो पानी चोरी कयो उनजो हिसाब है 1945 के सिंध पंजाब ड्राफ्ट एग्रीमेंट के वायलेशन जो हिसाब है 1960 में इंडस वाटर ट्रीटी करे असांजे सिस्टम जो पानी जेको भारत खे विकिणी ॾेई छॾियो उनजो हिसाब आहे असांजी गैस खणी आयो उनजो हिसाब आहे असांजो पेट्रोल खणो थो उनजो हिसाब आहे असांजो कोयलो खणो पिया उनजो हिसाब आहे असांजा मोरे मेहर दादू लाखात फैसाना ॻोठ चांजा ॻोठ में माण्हू मारियो उनजा हिसाब आहिनि असांजा शाह बंदर में टोड़ीअ में ऐं 22 मई ते वॾाला बतूर सिद्दीकी जे रूप में असांजो भेनर उहे ॿार क़तल कयो उन्हनि जो हिसाब आहे
हिसाबन सभी मालूम के हिसाब कौन हुसैन अन्य हिसाबन बाबला आगे आगे देखिए होता है क्या इब्तिदाए इश्क है रोता है क्या आगे आगे देखिए होता है क्या अन्य दिसो अन्य तो इब्तिदाए इश्क है सरे मुझे बाहर रोशन बोले जो तारा नदी पली जो सही सुन के बुलाए उठाए पियो अन्य मुझे दिल कौन भरी थो अन्य उजागर को हैदराबाद कराची मीरपुर खान सिकंदरपुर शिकारपुर अन्य दनी गई हसन गई खैरा कुबा सईद खान चिलारू चुअर जमालियो जातियों भाई पांडो उते जा मानू खारन उनन के रोडला तभी देख गयो मरम नवाज राणा सलाउल्लाह शहबाज शरीफ को के मोकल आए जेके दावा दी तो ये हर दावे से सुनना हलाल लकबा उठी करा देता ये पली जो तुझे दावन के नाम बिजन थोड़ी ना बाहर भी भर के तुझे हर दावे से हजार लखे मानू के मैदान में लान था पर असली ताकत कड़ी था असली ये पे इजलास में करो इजलास को ये थोड़ी नाम तो मीटिंग में एसी अलग हो जाए कमरा हो जाए ड्राइंग रूम हो जाए उतने का बाद प्रमोद इंशाह सरदार अब्बासी रियाज नियाज क्या दोस्त मसरूर हसनैन असा इतने मीटिंग पे गई इतने मीटिंग पे आली आया असा सब मुतफिक थी तवाने जरिए जो था आया नबी पहले तो गिननी पड़ेगी के बदे असा जो एहतजाज पर अमन हुआ असा के पंहिंजो एहतजाज पर अमन रखणो आहे असा के जाज में ना आहे पाणो असा की ताकत असा जा कायद रसूल बख्शोई जा जीएम सैयद हैदर बख्श जतोई वो सब चाहिए नॉन वायलेंट नारा हणबा धरना हणबा रस्तन ते वेही रहो झंडा ऊंचा कबा ललकारो कबियूं पर के कार के पत्थर को कोन हणबो के दुकान के लछ को कोन हणबी के गाड़ी के तीरी जो इशारो कोन कबो ताके खबर है तमागे में जेके तहरीक वालियों उनमें हुनन जा दुश्मन अची सियासी जिदोजहद के सबताज करण लाए हुनन जा मानू अची काई हरकत कना जेके नतीजे में को मानू मरी पे को खून थी पे का नथ लगे ए पोए मानू के चवन बाबा झेड़ो बता में होई ये सुंदर मानू छोको निकले खबर है तसी पूरा मन तौर पर लखन की ताकत सार के ढोका के लासी लखन की ताकत लख धोके बंदूक के सारे काली ताकत है तने के जेकर को फनकार के को कौमी गीत पे उड़ाए अरे मैं दिवाई उड़ायो उधर मांझी फकीर है बाबर लूटे वो कौमी फनकार उनका तो कनर को तो बंदूक कर दो उनके गीत ललका उनकी गीत में तेरी झोंकार है ऐलान है जिदोजहद ये के ट्रांसजेंडर फला फकीर लिखन ये असांजा हम सफर ये असांजी जिदोजहद में साझा कदन उनजो नारो तो असांजो साथ है किथे के स्कूल का बार पंजे मास्टर है उस्ताद सगद के कंप्यारे में के घरे में पंज बाकन वो बार असांजी जिदोजहद की अलामत है ललकार बने उनके कौन से वो तो मैदान में देखो हटोली छोड़ा बेरी छोड़ा है सतली आदि पुछा कौन कभी पंजे मालूम था जिदोजहद में कोई आदि पुछा कभी है तो के जोको ने 2054 को के जिदोजहद है उनमें समूरन फ्रेंड के कड़ी कड़ी अलायनवा तो बेटे मोकला जा तो बात कर ले कहने कर रही है ललकार है सबनी जी करे ललकार है तो खामोशी से हर कोई पंजो कम करे हर कोई पंजे हिस्से की जिदोजहद करे हर कोई पंजी ड्यूटी निभाए ऐसे ड्यूटी में ये उस्ताद बुखारी चलो किन वाली गाल करेगा उस्ताद बुखारी ये पजा फिक्री इमाम है शेख ख्याल रफीक साईं उस्ताद बुखारी देखो और कहो सुनियो जितना बैठा है मुझे सो गया और कहो ये नहीं तो कौन कहो ये तो जे सफर में मोकल और निराश करम सले चाहिए
कि मारा माण्हू वेठा हूंदा उहे तव्हांजी इतादनि खे फेराइण जी कोशिश कंदा उहे चूचड़ी हणंदा न तव्हांखे पंहिंजो सफ़ो जोड़े रखणियूं बुखारी चयो आहे त कुछ बात कभी कुछ मात कभी कुछ बात कभी कुछ मात कभी कुछ सोच कभी कुछ गौर करो कुछ बात कभी कुछ मात कभी कुछ सोच कभी कुछ गौर करो कुछ दाह कभी कुछ कूट कभी कुछ गाल कभी कुछ शोर करो हर हालत में इन हालत के हर हालत में हर सूरत में इन हालत के हो करो हर हालत में हर सूरत में इन हालत के हो करो जे हो न तो कुछ और कबो जे ही न तो कुछ और कबो उस्ताद असां का कोन पुछे उस्ताद असां का कोन बिजे एक गाल सवालो कुछ न कबो जो भाग्यो रहंदो जो चोर आहे सो चोर रहंदो तने करे ये का जिलो जेका है या पकड़ के कोई तो शुरू में निकासी तेरे सियासी कारकुन आम पहले से जैन शापेलो इपिकादा जमात इस्लामिया कॉन्फ्रेंस दोस्त जस्कमो एसपीपीओ फंक्शनल लीगो शहीद भुट्टा कौमी कारकुन ये समाज बिना सब पार्टी का कारकुन ये आसपास का हर जाए के हजार ये वकील पार्टी में थोड़ी है ये अदीब ये शायर ये उस्ताद ये सहाफी ये स्कूल बार आज सही सिंध मेरी चुकी तो यह अपनी ताकत है सही सिंध जो तरजीह देकर उन ताकत के बढ़ाओ अनबीगल कल जलसे में श्याम साहब डालते कल जलसे में बिलावल भुट्टे जेवा वो केती 804 के जो उसके भी 420 थी और ये हेडिंग लगाई है इस बार जो उन्हनि जे दौर में चंद के वारनि जो मंसूबो आयो तॾहिं ही इतादी वारनि जा जॾहिं इमरान खान जी हुकूमत हुई तॾहिं सिंध हुकूमत खे वठी पीपुल्स पार्टी 2009 खां इंतजार में केरु वेठो पीपुल्स पार्टी सेनेट जो चेयरमैन केरु वेठो आहे हुन ज़माने में पीपुल्स पार्टी कौमी असम्बली में कंहिंजा मेंबर मौजूद आहे पीपुल्स पार्टी जा इक़्तिदार त पीपुल्स पार्टी वठो पोइ पीपुल्स पार्टी का सिंधियुनि सां ॻाल्हि कई त पोइ कैनेडा जी ॻाल्हि शुरू थी आहे उहो सिधो ई कोन्हे उहा ॻाल्हि ग़लति थी वई सदर आसिफ ज़रदारी हींअर 8 जुलाई ते 2024 ते बि मंज़ूरी ॾिनी आहे आरिफ अलवी को वापस करे छॾियो आरिफ अलवी जेको सिंध जा हुआ ऐं आसिफ ज़रदारी सिंध जा हुआ ॿई सिंध जा बचा आहिनि हिन सिंध जे पाणीअ खे पीतो आहे हिन सिंध जो अन्न खाधो आहे उन अलवीअ खे वापस करे छॾियो ऐं ज़रदारी वसाई करे ॾिनी ऐं हींअर हुकूमत कंहिंजी आहे नवाज़ लीग जी हुकूमत छाजी आहे नवाज़ लीग खे इक़्तिदार मिलियो आहे पर छाकाणि त पंजाब मां आहिनि तंहिंजे करे पंजाब में मुक़ाबिलो आहे पीटीआई नवाज़ लीग जो तंहिं करे हुन खे अॻियां कयो अथनि कौमी असम्बली में हुकूमत कंहिंजे टेक ते बीठी आहे पीपुल्स पार्टी ॿिनि सूबनि में हींअर वज़ारत आला कंहिं वटि आहे बिलावल करजो आहे बलूचिस्तान में हालतूं ख़राब आहिनि बलूचिस्तान जो वज़ीर आला केरु आहे पीपुल्स पार्टी सिंध जी हुकूमत कंहिंजी आहे पीपुल्स पार्टी गवर्नर ॿिनि सूबनि में खैबर पख्तूनख्वा पंजाब में कंहिंजा आहिनि पीपुल्स पार्टी जा सेनेट की चेयरपर्सनशिप क्या होता है पीपुल्स पार्टी इनकम सपोर्ट प्रोग्राम की कयादत क्या होता है पीपुल्स पार्टी कौमी असम्बली में सीटों क्या होता है डिप्टी स्पीकर ताकत पीपुल्स पार्टी इक़्तिदार सॼो हिननि वटि वसीला हिननि वटि जॾहिं हिननि जा ॿार ओमनी ग्रुप जा बदिलनि था त ही चवनि था ईद से ईद बजा दे ओमनी ग्रुप जे ॿिनि माण्हुनि लाइ इक़्तिदार छॾीनि था ईद से ईद बजा देंगे ऐं जॾहिं सिंध जो पाणी पियो वञे तॾहिं ही ख़त पिया लिखनि ख़बरूं पिया कनि हिन हफ़्ते न त मथे हफ़्ते उहे मेले ते छोकिरो छोकिरी मिलंदा आहिनि त हिन मेले ते न मथे मेले ते मिलंदासीं हिन मेले ते नो ईद खां पोइ सिंधियुनि जा हाल हूंदा आहिनि पोइ ईंदो सां लाल शहबाज़ ते पोइ पाण मिलंदासीं ही बिलावल जूं ख़बरूं पहिरीं जो त हीअं था कयूं भई ख़ुदा बख़्श में उन जी हमरा कच्छ में बसर विझी बीमार थी वियो कच्छ में बसर विझो आहे त टेम्परेचर थी वियो आहे
कच्छ में फसल विझी अमरागढ़ी ख़िलाफ़ छा गुम थियो तो बीमार हाणे वरी टियों ॾींहुं कल्ह हिते कनि पिया वरी को ऐलान कोन्हे ॾिसंदासीं वरी 25 तारीख़ ॾिसंदासीं छो हिते टर्मिनोलॉजी सही यूज़ कोन थी थिए टर्मिनोलॉजी आहे त सवेल विरोध चयो त चोरनि सां बि गॾनि भाॻनि सां बि गॾनि इन मां मक़सदु इहो मिले त चोर खे ॾियाइनि चोर ही खुद कैनाल आणणु चा मजबूरी में न हिननि खुद डिसीजन कयो आहे हिननि तोहफ़े में सजाए ॾिनो आहे असांजो प्रदेश जे संघ में एवज़े में असांजो पाणी खणो ऐं उनजी एवज़ असांखे आईंदा बाज़ार ते उस्मान ही वठो सुन एवज़े में बाज़ार ते उस्मान तंहिंजे करे ही हिननि पाण कयो और आखिर में मैं पाकिस्तान के हुक्मरानों से मुखातिब हूं जब ज़ियाउल हक को आलमी ताकतों ने इमदाद दी अफगानिस्तान की वजह से तो ताकत संभाली नहीं जाती ताकत मिलती है बंदा चाहता है मैं कुछ न कुछ करूं किसी को दिखाऊं इजहार करूं कि मेरे पास ताकत है ये वलेरा वैन गाड़ी के स्पीडियन वलेरा जवाल भूल हो जाएंगे तब तो वो थे ज़ियाउल हक को पैसे मिले उन्होंने कहा डैम बनाएंगे उन्होंने कहा जूते मारेंगे सबको कैद में डालेंगे सबको अंदर रखेंगे देखते कौन निकलता है गोलियां चलाएंगे फिर क्या अंजाम हुआ क्या हुआ आज की जो हालात है एंटायर रेस ऑफ टुडे रिस्पॉन्सिबिलिटी रेस्ट with 11 years of Ziaul rule when our children led into abandoning books and taking up Kalashnikovs in their hands ये मंशा कहां से आई ये इलीगल इमिग्रेंट्स कहां से जियाद ने दिए फिर जब 9/11 हुआ मुशर्रफ को इमदाद मिली और मुशर्रफ ने उस इमदाद के सहारे सबको मुक्के दिखाने शुरू किए नहीं छोड़ूंगा तुम्हें मैं तुम्हें वहां हट करूंगा तुम्हें पता चल जाएगा मुशर्रफ ने कहा अकबर मुफ्ती के दफा कहा कि तुम्हें गारों में हिट करेंगे मुशर्रफ ने कहा हम डैम बनाएंगे मुशर्रफ ने कहा नहीं छोड़ेंगे नतीजा क्या हुआ पाकिस्तान को तकसीम कर तकसीम किया अब हमें पता है ये जटों का और जाहिलों का लश्कर नहीं है सिंध के लोग पाकिस्तान के तमाम सूबों से ज्यादा किताबें पढ़ते हैं सिंध के लोग पाकिस्तान के तमाम सूबों से ज्यादा पढ़े लिखे हैं ज्यादा नहीं तो कम भी नहीं है उनको पता है सिंध के नौजवान सुनो ये जो रेयर अर्थ मटीरियल हैं जो निकल रहे थे यूक्रेन से और ट्रंप चाहता था वो जमीनी मादनियात जो आईटी की इंडस्ट्री में काम आती है उस पे सौदा हो रहा था वो पाकिस्तान के केपी के और बलूचिस्तान के सूबों में है उसकी वजह से आलमी ताकतों के मफादात फिर से जुड़ रहे हैं पाकिस्तान में और जैसे ही जुड़ने के इम्कान जाहिर होना शुरू है हमारे हुक्मरानों ने हमारे वफाक ने सबको आंखें दिखाना शुरू की है नहीं छोड़ेंगे ठीक कर देंगे कहां जाओगे कुचल देंगे मार देंगे मरियम नवाज की जुबान देखें मरियम नवाज साहिबा तुम वजीर आला में हो तुम आइंदा बिलावल की तरह तुम दोनों वज़ारत उज़्मा के उम्मीदवार हो शहबाज शरीफ तुम वजीर आजम हो राणा सनाउल्लाह तुम दाखिला के वजीर हो मुझे इन अमल सां सॼी जदोजहद खे नुक़सान थींदो तंहिंजे करे हिनखे सम्झाए त बाबा पंहिंजी ताक़त पुराणी जदोजहद आहे पंहिंजी ताक़त इतिहाद आहे साबित करणी आहे तंहिंजे करे सॼो मूंखे पक आहे हला पियो वरी सुबुह जो वञा पियो निंदे पढ़ी वञा पियो मोया पोइ वञा पियो उमरकोट पोइ कराची पियो हलूं त ही सभु हलनि पिया ही ज़ैन शाह हले पियो ही ध्यान कराणी हलनि पिया ही मसूर सियाल ही हाई कमेटी जा दोस्त ही जतोई ही सभु जेके दोस्त वेठा आहिनि इहे सभु हलनि सभु सही सिंध रुगो आऊं न सभु इहो ॾींहुं माण्हू महिनत था कनि सियासी कारकुन महिनत था कनि जेके हिते असां सां गॾु न आहिनि जेई वारा उहे हलनि था राशिद महमूद सूरो हले पियो कादिर मसीह साहब जी पार्टी जा माण्हू बि एहतिजाजनि में वेठा आहिनि हर माण्हू जसकम वारा सनान कुरैशी वारा उहे बि एहतिजाजनि में उहे जेके आईसर ग्रुप वारा आहिनि उहे बि आहिनि आवामी तहरीक वारा बि आहिनि दोस्त प्रोग्रेसिव पार्टियूं सभु आहिनि सभु माण्हू मैदान में आहिनि सभु जदोजहद में उन्हनि सभिनी खे पंहिंजे ॿारनि जो फर्ज़ कयो
उन सभी के पंहिंजे ॿाहुनि जो बंदि बनाइणो आहे, उन्हनि खे धिके धार कोन करिणो आहे। जेकॾहिं अचनि त वेलकम, जे न अची सघनि त उन्हनि खे शाबस। काज़ वॾो आहे, काज़ गॾियल आहे, उन गॾियल काज़ लाइ ही भुंड घरो आहे। इहो भुंड हिकिड़े माण्हू हिकिड़ी धुर खणण जो कोन्हे, छाकाणि त अॻे चवंदा अॻे कमरू शहीद ते बेनज़ीर साहिब, कॾहिं बेनज़ीर साहिब हिन पासे हुई, एमआरडी में पीपुल्स पार्टी हिन पासे हुई, पाण सभु गॾु हुआसीं। हींअर हू हुन पासे आहिनि, हींअर हू पाण धुर आहिनि, हींअर उहे हमले आवर आहिनि, हींअर उहे सभु असां ते। ही सरदार सीओ बेनज़ीर साहिब सां गॾु, ही सरदार रहीम असां सां बिल्कुलु सही चई, कलाबाग जे जुमे में कॾहिं पीपुल्स पार्टी गॾु हुई, हाणे हुन पासे हुई। त जेकॾहिं हींअर हू हुन पासे आहिनि त उन्हनि सां मुक़ाबले लाइ वॾी वॾी ताक़त खपे। तंहिं करे सिंधियो, तव्हां हर बचो, हर ॿार, हर प्रोग्रेसिव माण्हू, हर मज़हबी माण्हू, हर इनकलाबी माण्हू, हर लिबरल डेमोक्रेटिक, हर वफाक परस्त, हर कौम परस्त, हर इनकलाबी, हर थधो, हर जज्बाती, हर औरत, हर मर्द, हर ॿार, हर बुढ़ो इन जज्बे सां अचे। उस्ताद बुखारी जे लफ़्ज़नि में त अचिबो त जिगर शेर जो ॿारे अचिबो, ही दिल अचिबो त जिगर शेर जो ॿारे अचिबो, हर देव ऐं राकास खे मारे अचिबो, हर हाल में अंजाम खे पारे अचिबो, के जंग कंदो तंग त सारे अचिबो, हूंदो जे बयाबान नज़ारे अचिबो, ऐं मंज़िल मक़सूद इबादत